ॿिए पासे मां अपडेट कयूं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चवणु आहे त इंशाल्लाह मुल्क में ईंदड़ हुकूमत पीपल्स पार्टी जी हूंदी। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी चवे थो जियालन हर दौर में चैलेंजिस खे क़बूल कयो आहे। पार्टीअ जो हर कारकुन अवाम जी हुकूमत क़ाइमु करण जे लाइ पुरअज़्म आहे। ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। नवाब शाह मां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी क़ाज़ी अहमद ऐं सखर जे पार्टी अॻवाननि ऐं कारकुननि सां मुलाक़ात कई आहे। अॻूणो सदर चवे थो जियालन हर दौर में चैलेंजिस खे क़बूल कयो आहे। हर कारकुन अवाम जी हुकूमत क़ाइमु करण जे लाइ पुरअज़्म आहे। हवा ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे अॻूणे सदर जो चवणु आहे त जियालन हर दौर में चैलेंजिस खे क़बूल कयो आहे। पार्टी जो हर कारकुन अवाम जी हुकूमत क़ाइमु करण लाइ पुरअज़्म